पीपी शहीद भुट्टो ज़िले ठठे पारां शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस में इंसाफ़ ऐं कुछ ॾींहं अॻु ठठो शहर में क़त्ल थींदड़ ठठे वासी नौजवान रियाज़ मल्लाह जे वारसनि खे इंसाफ़ ॾियारण जे हवाले सां पीपी शहीद भुट्टो ज़िले ठठे जे सदर बाबू एहसान भुट्टो, पीर बख्श समो, मीर ज़ुल्फ़कार भट्ट, डॉक्टर मुमताज़ अली मल्लाह, सलीम गंदरो, सनाउल्लाह मेवण, अब्दुल हकीम जोखियो ऐं ॿियनि जी अॻवानी में कारकुननि प्रेस क्लब घारो वारो एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे सख़्त नारेबाज़ी कई। इन मौके ते मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे शहीद भुट्टो अॻवाणनि चयो त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस खे काफ़ी अरसो गुज़री चुको आहे, पर हेसी ताईं शहीद जे वारसनि ऐं पोइ लगन सां इंसाफ़ नाहे थी सघियो। शहीद जे क़त्ल में मुलविस समूरनि जवाबदारनि खे बितौर इनाम ऐं वॾनि उहिदनि ते तरक़ियूं ॾेई इंसाफ़ कानून ऐं जमहूरियत जे ख़िलाफ़ वर्ज़ी कई वई। अॻवाणनि ठठे में कुछ ॾींहं अॻु क़त्ल थींदड़ शहीद भुट्टो जे कारकुन नौजवान रियाज़ मल्लाह वारे वाक़े जा जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि, जंहिं ते असां कंहिं बि रीति ख़ामोशी इख्तियार न कंदासीं। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची